मुंहिंजो नालो ज़ैद पीरज़ादो आहे। मूं केतिरनि ई दोस्तनि खे इहो चवंदे ॿुधो आहे त असां मोबाइल जेके व्हाट्सअप जा जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि खे लेफ्ट था कयूं, छो जो असांजो मोबाइल भरिजी थो वञे, हैंग थो रहे ऐं पोइ फ़ोन नथो हले। त इन में हिकिड़ी ॾाढी सिंपल हिकिड़ी सेटिंग थींदी आहे, उहा इंफॉर्मेशन हिन वीडियो जे ज़रिए शेयर करणु थो चाहियां। इन सां पोइ तव्हांजी मोबाइल कॾहिं बि हैंग न थींदी। असल में थींदो ईअं आहे जो जेके बि तव्हां वटि व्हाट्सअप हूंदा आहिनि, इन्हनि में माण्हू जेके बि वीडियोज़ हूंदियूं आहिनि या जेके बि फ़ोटो हूंदा आहिनि उहे ऑटोमेटिकली डाउनलोड थींदा आहिनि। त तव्हांखे करिणो रुॻो इहो आहे त तव्हां व्हाट्सअप जे उन में सेटिंग में वञो। सेटिंग खां पोइ तव्हां उन में स्टोरेज एंड डेटा ऑप्शन ईंदो, उन में अंदरि हेठि तव्हां ॾिसंदो त लिखियलु हूंदो ऑटोमेटिक डाउनलोड। असल में तव्हांजो मोबाइल सभई वीडियो ऐं फ़ोटूं ऑटोमेटिकली डाउनलोड करे रहियो आहे। त उन सेटिंग खे तव्हां रुॻो नो मीडिया नो फ़ोटो उनखे तव्हां जॾहिं ईअं उनखे चेंज करे छॾींदो न, पोइ तव्हांजो मोबाइल को बि वीडियो का बि फ़ोटो ऑटोमेटिकली डाउनलोड न कंदो। पोइ जेकॾहिं तव्हांखे को फ़ोटूं सेव करिणो आहे या तव्हांखे का वीडियो सेव करणी आहे त तव्हां उहा वीडियो खोले ऐं उनजे मथां हिकिड़ो एरो जो निशान हूंदो आहे डाउनलोड जो, उनखे तव्हां क्लिक कंदो त सिलेक्टिवली माना तव्हां चूंड करे जेको फ़ोटो तव्हांखे रखिणो आहे जेका वीडियो आहे त पोइ तव्हांजो इन तरीक़े सां तव्हांजी का बि तव्हांजी मोबाइल हैंग न थींदी ऐं उनजे अंदरि जेका स्टोरेज हूंदी आहे उहा फुल न थींदी। त मुंहिंजे ख़्याल में इहा मालूमात मां ॾियणु पियो चाहियां, छो जो इहो मुंहिंजे ख़्याल में त हर माण्हुनि खे इन जी मोबाइल जी सेटिंग ईअं रखणु घुरिजे। न त ज़ाहिर आहे त रोज़ानो एतिरा ग्रुप्स आहिनि, एतिरियूं वीडियोज़ आहिनि, तव्हां सभिनी जी मोबाइल जो जेका GB आहे उहा भरिजी वेंदी ऐं पोइ माण्हूअ खे उहा जेसिताईं ख़ाली न कंदो तेसिताईं मोबाइल सही न हलंदो। वॾी महिरबानी।